अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु आउं अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असां अॼु उन शख़्सियत सां गॾु आहियूं जन 1929 में जैकोबाद ज़िले जे तालके ठुल जे हिकिड़े ॻोठ मददपुर खोसो में जनमु वरितो। उन्हनि इब्तिदाई तालीम बि उन साॻे ॻोठ मां हासिलु कई ऐं जंहिंखां पोइ उन्हनि सिंध यूनिवर्सिटी कराचीअ मां ग्रेजुएशन कई। उन जे बाद उन्हनि SM लॉ कॉलेज मां LLB जी डिग्री 1948 खां पोइ 1956 में LLB जी डिग्री हासिलु कई, जंहिंखां पोइ 1966 खां 1976 ताईं लाॻीतो पब्लिक प्रोसिक्यूटर रहिया जैकोबाद में। ऐं उन खां सवाइ उन्हनि 1977 खां 1979 ताईं एडिशनल जज बलोचिस्तान हाई कोर्ट जा बि मुक़ररु थिया। जंहिं बाद 1985 खां 1989 वरी 1989 खां चीफ जस्टिस हाई कोर्ट बलोचिस्तान जा रहिया। जंहिं बाद उन्हनि इन साॻे अरसे दौरान उहे बलोचिस्तान जा निगरान हिकु गवर्नर बि रहिया। ऐं उन खां अलावा 1900 चीफ जस्टिस शरई कोर्ट ऑफ पाकिस्तान जा 1994 ताईं उहे उन जा बि जज रहिया। उन खां अलावा सुप्रीम कोर्ट जो जज बि रहिया 1996 ताईं। मेंबर ऑफ फेडरल पब्लिक सर्विस ऑफ कमीशन जा बि मेंबर रहिया। जंहिंखां पोइ उहे चेयरपर्सन रीइंस्टेट ऑफ बोर्ड रीइंस्टेट हिकिड़ो ॿीहर बहाली वारो हिकिड़ो डिपार्टमेंट जोड़ियो वियो हो, जेके लाथल मुलाज़िमनि खे ॿीहर बहाल करण जे लाइ हिकिड़ो बोर्ड हो, उन जा बि पाण मेंबर रहिया। उन खां अलावा उन 2013 वारी इलेक्शन खां अॻु में निगरान वज़ीर आज़म बि रहिया। ऐं हाणे बि उहे जेके आहिनि ज़कात ऐं उशर कमेटी बलूचिस्तान जा मेंबर हाणे बि आहिनि। हाजी हज़ार ख़ान खोसो साहबु बुनियादी तौर ते कानूनदान, लायर, जज बि रहिया, वकील बि रहिया, मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहिया, पर बुनियादी तौर ते उन्हनि जो जेको पेशो रहियो हो उहो हिकिड़े लायर वारो रहियो। ऐं इन खां अॻु में उनजो जेको सोर्स ऑफ इनकम हो उहो ज़मींदारी हो, ज़मींदार पेशा हुया। ऐं तालीम जे हसूल सां गॾोगॾु उन्हनि उहो पंहिंजो वक़्तु उन ज़रात पेशा वारो जेको सूरत हाल हुई उनखे बि ॾिनो। हाजी हज़ार ख़ान खोसो मिज़ाज जे लिहाज़ खां ॾाढो सादा लिबास, सादा लोल शख़्सियत आहिनि। अॼु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदे मालूम कंदासीं ऐं इहा ॻाल्हि असां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि इहो समूरो ज़िंदगी जो सफ़र तय कयो आहे। उहे मुल्क जे आला उहिदे वज़ीर आज़म जी सीट ते बि मौजूदु रहिया, त उन्हनि जो इहो ज़िंदगी जो सफ़र कीअं रहियो। अस्सलाम वालेकुम हाजी साहब। अस्सलाम। हाजी साहब, ज़िंदगी जो सफ़र, वकील, जज, वरी हुक्मरान, इहो सफ़र कीअं रहियो? बहितरीन रहियो, सुठे नमूने सां सुठो सफ़र गुज़रियो। तव्हां निगरान वज़ीर आज़म बि रहियो। जॾहिं मुल्क जे वज़ीर आज़म वारी सीट ते वेठो त तव्हांखे मुल्क जी सूरत हाल कीअं नज़र आई? सुठी नज़र आई, बहितर ही, लेकिन थोरी तकलीफ़ा हुयूं जंहिंखे फेस करिणो पए पियो। भला पोइ तव्हां जॾहिं हिन सीट ते वेठो तव्हांखे त समूरी सूरत हाल तव्हांजे अॻियां वाज़िह हूंदी त मुल्क जी इकानमी जी कमज़ोरी जा सबब कहिड़ा? कमज़ोरी सभु काफ़ी थी सघनि था पिया, जेके ॿुधाई कोन सघजनि था त छा हिक खां वधीक आहिनि, जेके अञा ताईं हलनि पिया, जेके अॼु तव्हां ॾिसो था इहे साॻे उन वक़्तु बि इहे साॻिया हुया। माना कुझु मजबूरियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे ऑन रिकॉर्ड जा ज़ाहिर नथो करे सघिजे, कुझु अहिड़ा लिकल सबब बि आहिनि। भला निगरान वज़ीर आज़म केतिरो बाख़्तियार हूंदो आहे? ओतिरो हूंदो जेतिरो आहे, सेम पावर्स आहिनि, सेम पावर्स आहिनि, पर लेकिन थोरो रिस्ट्रिक्शन्स बि आहिनि। ख़ासि उनजो मक़सदु हूंदो आहे इलेक्शन कराइणु, उन खां वधीक। भला मुख़्तलिफ़ पार्टियुनि मुख़्तलिफ़ इल्ज़ाम बि हया निगरान वज़ीर आज़म ते, इहा बि ज़िमेदारी हूंदी आहे त उहे साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन कराइण में पंहिंजो किरदारु अदा कनि। हाणे कुझु पार्टियुनि जा इल्ज़ाम बि आहिनि त गुज़िरियल 2013 वारा जेके इलेक्शन आहिनि उहे शिफ़ाफ़ तरीक़े सां न थिया। उन में तव्हां ॾिसंदो त कॾहिं बि वज़ीर आज़म ते का बि एलिगेशन कान हई वई आहे, ख़ासि करे आरोज़ ते हली वई आहे, त आरोज़ लेवल ते जो बि कुझु हुते थियो आहे।
आरोज़ ते इल्ज़ाम लॻा आहिनि आरोज़ बि त उहे आरोज़ जेका आहे दे आर वर्किंग अंडर द चीफ इलेक्शन कमिश्नर इहो सारो जेको प्रोसेस हो इलेक्शन जो सारो दारोमदार हो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ते असांखे सिर्फ़ु लॉ एंड ऑर्डर पोज़ीशन रखणी हुई और लॉ एंड ऑर्डर पोज़ीशन रखण लाइ सूबनि लाइ केयर टेकर चीफ मिनिस्टर्स हुया असांखे फ़क़ति मथे लेवल ते कंट्रोल करिणो हुयो लेकिन सारो जेको दारोमदार हो इलेक्शन कमीशन ते हुयो पर इलेक्शन कमीशन केतिरी गैर जानिबदार नज़र आई तव्हांखे सुठी तरह सां हले पियो मतिलबु हीअ हिकिड़ी ॻाल्हि कई थी वञे त आरोज़ जो इलेक्शन हुयो तव्हां इहे त बाद में अची वियो उन वक़्तु कंहिं बि उन वक़्तु कंहिं न चयो पर आरोज़ जेके मुक़ररु थिया ज़ाहिर आहे उहे त जुडिशरी में हुया जुडिशरी खां आया न जुडिशरी तव्हां इन सॼे माहौल खां बि गुज़री आहियो त छा भला उन्हनि ते जेके इल्ज़ाम लॻनि था तव्हां सम्झो था त जुडिशरी साइड ते अहिड़े क़िस्म जो को माहौल आहे माहौल हुजणु त न खपे उन वक़्तु ज़ाहिर कोन थियो इहो बाद में जेको कुझु थियो बाद में थियो उन वक़्तु कोई अहिड़ो माहौल न का हो बि कंहिं बि एलिगेशन कोन्हे कंहिं बि कंप्लेन कान कई हे जेका आहे सो बाद में शुरू थिया तक़रीबन साल खां पोइ साल खां पोइ इल्ज़ाम शुरू थिया आहिनि माना इन्हनि इल्ज़ामनि जी का अहमियत कोन्हे जेकॾहिं इन में हक़ीक़त हुजे हा त थॾे ते उहे इल्ज़ाम लॻाया जुडिशरी तंहिंखां बाद इलेक्शन ट्रिब्यूनल्स हुयूं जंहिंखे तकलीफ़ हुई त इलेक्शन ट्रिब्यूनल में विया इलेक्शन ट्रिब्यूनल में विया पर फंक्शन जो इलेक्शन ट्रिब्यूनल ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इलेक्शन ट्रिब्यूनल्स जा फ़ैसिला सुप्रीम कोर्ट ताणी विया सुप्रीम कोर्ट इलेक्शन ट्रिब्यूनल ने मोकिलिया इलेक्शन ट्रिब्यूनल में इहे जेके फ़ैसिला इंघाया वञनि था उहे रिज़ल्ट हरूभरू तारीख़नि ते तारीख़ूं ॾिनियूं वञनि थियूं उन्हनि जा सभु कहिड़ा सबब हुजनि था उन जो असां पाण आहियूं मक़सदु एडवोकेट आहे पार्टीज़ आहिनि उहे पाण ई कनि था पिया उहे पाण माना उहो जेको इलेक्शन ट्रिब्यूनल जी अख़्तियारियूं आहिनि उहे उन्हनि जी कोताही आहे उनजो कोताही न आहे उन्हनि जी कोताही न आहे त पोइ कंहिंजी कोताही आहे उहा हालात जी कोताही आहे पार्टी जी कोताही आहे धुरियूं माना जेका सम्झे थी त चेंज कनि था पिया टाइम वठनि था पिया उन्हनि जी हार जंहिं पार्टी खे नज़र अचे थी उहो हरू तारीख़ूं वधाइनि था तारीख़ वधाइनि था त जीअं मामिलो ईंदो मामिलो हाले उन में कोई इलेक्शन ट्रिब्यूनल जो कोई कसूर नथो हुजे माना इलेक्शन ट्रिब्यूनल तव्हांजी नज़र में गैर जानिबदार रहिया आहिनि ख़ैर उहो चई कोन सघिजे थो पियो उनखे गैर जानिबदार चई नथो सघिजे का शइ चई कान सघिजे थी पई इलेक्शन कमीशन गैर जानिबदार रहे थी हा इलेक्शन कमीशन जो बहितरीन चीफ इलेक्शन कमिश्नर असां वटि तव्हांजी नज़र में कहिड़ो बहितर इलेक्शन कमिश्नर रहियो इहो बहितर हुयो त फ़खरुद्दीन जी इब्राहिम हुयो न फ़खरू भाई तव्हांजी नज़र में बहितरीन इलेक्शन कमिश्नर ईमानदार बेस्ट पर चयो थो वञे त उनखे मिसगाइड कयो वियो उनखे भुलायो वियो मिसगाइड त मेरे साथ थी सघे थो मिसगाइड थियो तव्हांजी नज़र में थी सघे थो थी सघे थो ईअं चई न सघंदो त कयो वियो पर थी सघे थो पॉसिबिलिटीज़ थिया माना अहिड़ी फ़खरू भाई बि ह्यूमन बीइंग अर्स भला साहब जेके 2013 में इलेक्शन्स थिया उन में कहिड़ी कहिड़ी धुरियुनि जी तव्हांखे मदाख़लत नज़र आई जंहिं वक़्तु मां उते हुयुसि कॾहिं बि का बि कंप्लीट पार्टी कोन आई जो मां चई सघां त कहिड़ी पार्टी जेका मदाख़लत करे थी ऑन द रिकॉर्ड भला जेका केयरटेकर सिस्टम हिकिड़ो कयो थो वञे राइज कयो थो वञे उहे केयरटेकर सिस्टम अणधुरियो हुजे थो या उन्हनि जी ख़्वाहिश जो बि अमल दख़ल उन में हुजे थो इलेक्शन में पंहिंजा हरूभरू जेके इंतिज़ामी अख़्तियारात आहिनि उहे इस्तेमालु कनि था पिया ॿियो कुझु न इलेक्शन में इंटरफियर कोन था करे सघनि पाण भला उहो उन्हनि जी फेवर कंहिंखे फ़ाइदो ॾेई सघे थी न कोन थो सघे ईअं नथो थिए न थी सघे भला जेको ख़र्चनि जे लाइ लिमिट रखी वेंदी आहे त हे इलेक्शन में इन ते हेतिरो ख़र्च करे सघिजे थो PS ते जेको प्राउंशल आहे उन ते हेतिरो ख़र्च करे सघे केरु कंट्रोल कंदो उहो उन ते कोई अमल न केरु कंट्रोल कंदो केरु हिसाब किताब कंदो बेबाह पैसो ख़र्च बेइंतहा पैसो ख़बर ई कोन पवंदी त कंहिं केतिरो ख़र्च कयो का ख़बर नथी पवे रिकॉर्ड त कोन्हे न चेक आहे न रिकॉर्ड आहे हा साहब भला
पाकिस्तान में तव्हां चओ था त वज़ीर आज़म बाख़्तियार हुजे थो, तव्हां केयर टेकर हुयो, तव्हां बि बाख़्तियार हुयो, पाकिस्तान जी समूरी मिनिस्ट्रीज़ जेके मिनिस्टर्स हुया, कैबिनेट सॼी बाख़्तियार हुजे थी, त पाकिस्तान इकानमी तौर ते भविखूं पोइते आहे, सर्वाइव कीअं करे सघे थो? छा थिए जो पाकिस्तान सर्वाइव कंदो, अॻभरो थींदो? उन लाइ वर्क करणो पवंदो, महिनत करणी पवंदी अवाम खे महिनत कर। अवाम त पीड़िजे पियो, उनखे ई महिनत करणी, माना वरी बि उहो ई पीड़िजे न, उनखे पाण खे पीअण कढणो। छा करे अवाम, कीअं करे? अवाम त करे थियनि, तव्हां ॾिसो था चेंजिस अचनि थी पियूं। कहिड़ी चेंजिस? हिन वक़्तु रूबरू रोज़ानो अख़बार में अचे थो, क्रिटिसिज़म आहे, सभु कुझु। ॾिसोसीं, क्रिटिसिज़म ज़रूरु थिए थो, पर उन क्रिटिसिज़म सां जेका बहितरी अचणु खपे उहा नज़र नथी अचे। टेक टाइम। चेंज जेका ईंदी आहे न, एवोल्यूशन आहे न, एवोल्यूशन में टाइम खपंदो आहे, रिवोल्यूशन में टाइम कोन हूंदो आहे, एवोल्यूशन में टाइम इट टेक्स स्टेप बाय स्टेप। तव्हां जीअं रियलाइज़ कंदा हूंदो तीअं इनखे चेंज कंदा वेंदो, हिकु दफ़े तव्हां खे ख़तमु नथा करे सघो। मुल्क जो मौजूदा जुडिशरी सिस्टम तव्हांजी नज़र में कीअं आहे? ठीकु आहे, तव्हां मुंहिंजे ख़्याल में क्रिटिसिज़म करे बि नथा सघो, करे बि नथा सघो। भला हिसाब ॾिसो, जेका प्रोविंशियल ऑटोनॉमी आहे उन ते फेडरल साइड खां अमल थिए पियो? न पियो थिए। जंहिंजे प्रॉब्लम, वॾो प्रॉब्लम इहो आहे त असां वटि 5 सूबा आहिनि, प्रोपोर्शन पॉपुलेशन जेका आहे सा किथे घटि आहे, किथे ज़्यादा आहे। पंजाब जी पॉपुलेशन तमामु घणी आहे, 56 आहे असांजे पाकिस्तान जी। सो पंजाब हिकिड़ो ई सूबो काफ़ी आहे जो पाकिस्तान खे हलाए, ॿियनि सूबे खां बग़ैर। त इहो जो फ़र्क़ु आहे, मुंहिंजे ख़्याल में मेन रीज़न उहो आहे त हिकिड़ो सूबो ॿियनि खां सुपीरियर आहे। माना पंजाब जी डोमिनेंसी आहे, बिकॉज़ ऑफ उनजे करे नाइंसाफ़ी थियनि थियूं ॿियनि सूबनि सां, थियनि थियूं, इहा ई क्राए आहे। मतिलबु पर पंजाब जी डोमिनेंसी इन सूरत में आहे जॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हां बलोचिस्तान सां तव्हांजो तालुक़ु आहे, तव्हां मुल्क जा वज़ीर आज़म थियो, पोइ उन महिल भला पंजाब जी डोमिनेंसी छो क़ाइमु रही? तव्हां त हिकिड़े मुतासिर सूबे खां आया हुयो, तव्हां पंहिंजे सूबे खे हक़ न ॾियारिया? असांजो मक़सदु उहे फॉर वेरी शॉर्ट पीरियड, असांजो मक़सदु फ़क़ति इलेक्शन कराए। कोशिशि जेका मुंहिंजी कोशिशि इहा आई त कंहिं बि सूरत में इलेक्शन थिए, पर जेकॾहिं इलेक्शन न थिए त ॿियो सोल्यूशन ई कोन हो। मुल्क में टर्माइल अची वई आहे, जेकॾहिं इलेक्शन न थिया त तमामु मुसीबत पैदा थी वई आहे, छो ॿियो को रस्तो ई कोन हो इलेक्शन जो सवा। सो सारो वक़्तु मुंहिंजी कोशिशि इहा आई त इलेक्शन थिए, रिप्रेज़ेंटेटिव अचनि, मुल्क खे हलाए। पर ॾिसो न, तव्हांजी कोशिशि इहा रही त मां साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन कराए हलियो वञा, पंहिंजी ज़िमेदारी पूरी करे। बलोचिस्तान जा माण्हू सदाईं दाहींदा रहिया आहिनि त उन्हनि जी हक़ तलफ़ी थिए पई, नाइंसाफ़ी थिए पई। हक़ मिलणु, हक़ न मिलणु, उन सां असांजो वास्तो कोन हो, असां केयर टेकर हुआसीं ओनली फॉर पर्पज़ ऑफ इलेक्शन। पर बलोचिस्तान खां हिकु वज़ीर आज़म ॿियो बि चूंडियो, मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली, बलोचिस्तान सां जंहिंजो तालुक़ु, उहो बि त वज़ीर आज़म रहियो, 2 सालनि जे लॻभॻि अरसे ताईं वज़ीर आज़म रहिया। उहे हलिया विया न, उहे हलिया विया, पर हलिया विया, छाकाणि त नंढे सूबे जा हुया, माना इन जे करे उनखे लाथो पियो त उनजो तालुक़ु नंढे सूबे सां हो। उनखे पावर हुयो ई कोन, पावर बि न हुयो। जॾहिं पावर बि न हुयो ऐं उहे कुझु करे बि न पई सघिया, वज़ीर आज़म जे उहिदे ते बि रहिया, त पोइ उन खां बहितर न हो त पाण छॾे अचनि? पाण केरु छॾींदो आहे पावर खे? अने कुर्सी कोई पाण नथो छॾे, कुर्सी को लाथो वेंदो आहे। असां पंहिंजी ॻाल्हि जो सिलसिलो साॻे ॻाल्हि खां जोड़ींदासीं, पर प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। साहिब हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो त बलोचिस्तान जा माण्हू जेका दाह करनि था त उन्हनि सां नाइंसाफ़ी पई थिए। बलोचिस्तान में कॾहिं बि भला को गैर बलोच
या बलूचिस्तान को ॿाहिरों जो माण्हू त को वज़ीर आला न थियो आहे न, न पोइ उहो जेको वज़ीर आला आहे उहो बलूचिस्तान बलोचनि जे हक़नि जे लाइ कुझु करे पियो? मेन रीज़न असां वटि जेको आहे सेंटर, असां कंट्रोल सेंटर करे थो पियो। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो त बलूचिस्तान में सेंटर जो कंट्रोल वधीक आहे। एतिरे हद ताईं जो हुकूमत जेका ठाही वई आहे उहा बि सेंटर ठाही आहे। उहा सेंटर में मक़सदु आहे पंजाब ठाही आहे। माना CM बेअख्तियार आहे, उहो पंहिंजो डिसीजन नथो वठी सघे। पोइ अरिड़हीं तरमीम जो को फ़ाइदो न आहे, को प्राउंशल अटानमी न आहे, सिर्फ़ु ॻाल्हि कुझु नथो करे हिनखे पंहिंजी मेजॉरिटी अथसि कोन। हुनखे जेके मेंबर्स मिलियल आहिनि उहे बि मुस्लिम लीग जा आहिनि, नून जा आहिनि, माना पंजाब जा। माना जेका हुनखे पॉलिसी ॾिनी वञे थी वीचारो उहो साॻी ते हले थो, बग़ैर की चूं चा जे। उन हले थो रेल। डॉक्टर अब्दुल मालिक बलोच बेअख्तियार आहे, अख़्तियार त अथसि पर लिमिटेड अख़्तियार आहे हुनजो। पर इन जी कैबिनेट जो वज़ीर चवे थो त बलूचिस्तान में जेके बलोच हक़ घुरण जी ॻाल्हि करनि था उहे दहशतगर्द आहिनि। ॿियो छा चवंदा? इहो ई हिकिड़ो अख़र इस्तेमालु करे सघनि था, ॿियो हुननि खे चवण जे लाइ कुझु आहे कोन। इहो त कोन चवंदा असां त नाइंसाफ़ी था कयूं। भला बलूचिस्तान खे तव्हांजे ख़्याल में कहिड़ी नाइंसाफ़ी थी पई बलूचिस्तान सां? नाइंसाफ़ी इहा आहे त मुंहिंजो जेको पंहिंजो रहियो आहे त हे जेको सिस्टम आहे असांजो इलेक्शन जो या कॉन्स्टिट्यूशन जो, इहो 1940 जेको रेज़ोल्यूशन पास थियो उन्हनि में प्रोविंस जो को बि अख़र इस्तेमालु कोन थियो, उते स्टेट जो अख़र इस्तेमालु कयो वियो आहे। सूबनि खे स्टेट जो अख़्तियार ॾिनो वञे, हर सूबो पंहिंजो पाण मालिक थिए। हिते असां वटि कंट्रोल करण जे लाइ सेनेट रखी वई आहे, छाकाणि सेनेट में बराबरि रिप्रेज़ेंटेशन मिले थी पई, पर सेनेट खे पावर कुझु कोन्हे, कॾहिं बि सेनेट को बि एक्शन कोन कयो। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त उहो 1940 वारो जेको रेज़ोल्यूशन आहे त हर सूबो स्टेट हुजे, पंहिंजी पाण हुकूमत हलाए। पोइ मरकज़ियत मर्कज़ कंट्रोल करे करे, बराबरि उहो कंट्रोल करे। जीअं अमेरिका में आहे न, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हर हिकु स्टेट पंहिंजो कानून पाण ठाहे जेको उहो अख़र इस्तेमालु जेको 1940 रेज़ोल्यूशन जेको लाहौर में पास थियो, सूबे जो अख़र इस्तेमालु न थियल आहे, हुते स्टेट जो इस्तेमालु थियल आहे। उते का सूबे जी ॻाल्हि न आहे थिया, स्टेट जी ॻाल्हि आहे। माना उन रेज़ोल्यूशन मूजिबि बलूचिस्तान हिकिड़ी अलॻि रियासत आहे, रियासत सिंध अलॻि रियासत आहे, पंजाब अलॻि रियासत आहे, KPK अलॻि रियासत आहे, या पंहिंजो सूबो जंहिंजी ॻाल्हि कई थी वञे उहो सिंध, हा उनजी अलॻि हैसियत आहे। भला इहो रेज़ोल्यूशन में रुकावट केरु आहे? रुकावट विधी विया शुरू में, उन्हनि बाद में रियलाइज़ कया त शायदि इहो वर्क बंदि न थिए। उन वक़्त में पंजाब जेको हो उनजी पॉपुलेशन घणी, तंहिं करे पंजाब खे अॻियां, आई एम सॉरी बंगाल जी पॉपुलेशन घणी, तंहिं करे बंगाल खे अॻियां अचनि न ॾियनि पिया। इहो ई सबबु थियो जो बंगाल सां गॾिजो था थी वियो। माना तव्हांजे ख़्याल मूजिबि त बंगाल जी पॉपुलेशन वधीक हुई ऐं बंगाल जो आबादी जे बुनियाद ते उनजो वधीक हक़ थिए पियो, हाकिमियत जो, जेको उनजो हक़ खसियो वियो ऐं उन नाइंसाफ़ी जे तहत उहो बंगाल धार थी वियो। रीज़न इहो मेन रीज़न, माना उनखे धार करण जो तव्हांजे ख़्याल में ज़िम्मेदार पंजाब आहे? पंजाब त न थी, जेकॾहिं उनजी हाकिमियत हुजे हा त पंजाब जी हाकिमियत न हुजे हा, डोमिनेंसी न हुजे हा, उनजे करे पंजाब पंहिंजी डोमिनेंसी क़ाइमु करण जे लाइ बंगाल धार कराए छॾियो। साॻी तरह सां अञा बि इहा उहा पॉलिसी जेका आहे हले थी पई, साॻी कंस्पायरेसी जारी आहे, साॻी हले थी पॉलिसी, कंस्पायरेसी मां न चवंदुसि, साॻी पॉलिसी हले थी पई। ऐं इहा ई किराए जेका आहे सो बलूचिस्तान जा माण्हू कनि था पिया, फ्रंटियर जा बि कुझु माण्हू कनि था, जिते हिन वक़्तु एक्शन बि हले थो पियो। और सिंध वारा वीचारा उहे त बेज़बान आहिनि, सिंध वारा बेज़बान बेज़बान आहिनि, माना उन्हनि वीचारनि जी को ॿुधे ई कोन थो, न कुझनि था न को ॿुधे थो। जेकॾहिं गड़बड़ काथे थिए त कराची में छो हुते थो, पोइ उन्हनि ते डंडे जो वस्को आहे, वस्कार कराची में छो हुते थो, कराची खां छो थिए थो।
उन्हनि जे लाइ उहो ई काफ़ी आहे कराची जो। कराची वारो प्रेशर ई खोड़ आहे, सिंधी उन में ई दॿिजी था वञनि। भला हीअ सभु हिते बलोचिस्तान में मुख़्तलिफ़ जेके तरक़ियाती प्रोजेक्ट्स हलनि था, उन्हनि ते कुझु धुरियुनि पारां पंहिंजा भत्ता मुक़ररु आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे भत्तो नथो मिले त उहो प्रोजेक्ट हलण ई नथा ॾियनि। इन मां पोइ इहो ज़ाहिर नथो थिए त पंहिंजा सूबे जा माण्हू पाण ई दुश्मन आहिनि, पंहिंजी तरक़ी जा पाण दुश्मन आहिनि। अंदाज़ो इहो चओ त उहो पाण खे त के माण्हू उहो सम्झनि था त असां नाइंसाफ़ी थिए या जेको रेज़ोल्यूशन पास थियो 40 वारो उहो ई हुजणु खपे। माना जेके भत्तो घुरनि था उहे इन ख़ातिर घुरनि था त उहो पंहिंजो 1940 वारो रेज़ोल्यूशन जी बहाली उनजो मुतालबो आहे। पोइ उहो नारो त कॾहिं न आयो आहे त उहो बहाल कयो त पोइ भत्तो बंदि थी वेंदो। उहो उन्हनि खे वीचारनि खे ख़बर ई कान्हे। पोइ तव्हां त चओ था न उन्हनि जो मुतालबो आहे। मुतालबो त आहे पर उनखे ख़बर न आहे त असांजो मुतालबो छा कयूं था पिया। हुनमें एजुकेशन कान्हे, एजुकेशन कोन्हे। बलोचिस्तान जो लिटरेसी रेट घटि आहे, तमामु घटि आहे। उनजो कारण कहिड़ो आहे? जॾहिं त तालीमी इदारा बि मौजूदु आहिनि, तालीम उहो रुझान छो न आहे? तोखे यकीन अचे या न अचे, मुंहिंजे ॻोठ में बि स्कूल कोन्हे। हिते जंहिं जिते वेठा आहियूं हिते स्कूल ई कोन्हे। राजा जो प्राइम मिनिस्टर हो उते बि स्कूल कोन्हे, न गर्ल्स लाइ न छोकिरनि लाइ न छोकिरियुनि लाइ कोई स्कूल कोन्हे। स्कूल कोन्हे जॾहिं हिते ई कोन्हे त ॿी जाति छा हूंदो? XPM जे ॻोठ में स्कूल न ठाहियो वियो आहे। छो XPM न आहे? पर इहो त पावर सूबाई हुकूमत जो आहे न, इहो त डॉक्टर अब्दुल मालिक ठाहे सघे थो न। अब्दुल मालिक कुझु कोशिशि करे थो, तुरबत लाइ करे थो, शुरू कई त तुरबत जे लाइ कोशिशि करे थो। बाक़ी बलोचिस्तान में हुनजी तवजो जॾहिं टाइम मिले थो, जॾहिं हुनखे टाइम मिले हा वांदो थियो थो, जॾहिं वांदो थिए, माना फ़िलहालु वांदो न आहे। भला ही बलोचिस्तान जी हालति इन रेज़ोल्यूशन खां सवाइ को ॿियो रस्तो आहे जंहिंसां बहितर थी सघे? ॻाल्हाए जेके माण्हू आहिनि, जेके ॿाहिरि आहिनि, उन सां ॻाल्हाए वञे, ख़ासि माण्हुनि सां ॻाल्हाए वञे, आम माण्हुनि सां न। जेके माण्हू चाहिनि था त असांखे शइ खपे, उन सां ॻाल्हाए। ॾिसो अख्तर मिंगल साहिबु उन सां बि ॻाल्हाइण लाइ को तयारु न आहे। टोटल मायूस आहे। डॉक्टर अब्दुल मालिक ते ॼण त ॾाढो कावड़ियो वेठो आहे त हेॾो सारो कॉम्प्रेस बलोच अॻुवाण ॾाढो सस्तो सौदो करे वज़ारत वॾी वज़ारत वठी वेठो। छा करे ॿियो भला? उन वटि बि कोई ॿियो रस्तो न हो। ॿियो रस्तो ई कोन्हे। भला तव्हां सम्झो था त अख्तर मिंगल वारा इहे समूरी जेके लॾो आहे इहे सभु हक़ ते आहिनि? राइट्स त कोन आहिनि, उनखे हक़ नथा मिलनि। अख्तर मिंगल जॾहिं वज़ीर आला बलोचिस्तान हुयो, उन कोशिशि कई पर उनखे बि टोड़ियो वियो। कंपेयर्ड अख्तर मिंगल या डॉक्टर अब्दुल मालिक छा फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु कुझु कोन्हे, छाकाणि त पॉलिसी बि आहे, मेकर्स बि आहिनि। पोइ ॾिसो उनखे छड़ो फॉलो करिणो आहे। पोइ त वॾे वज़ारत वठण लाइ बि सभु को तयारु हुजे थो। अख्तर मिंगल साहिब बि वॾो वज़ीर थियो, पोइ बि तव्हां चओ था त उनखे बि साॻी मर्कज़ जी पॉलिसी ते अमल करिणो पियो। मजबूरी लथो वियो बाक़ाइदे, ऐं हीअ हुकूमत ख़तमु कई वई, मर्कज़ ई ख़तमु कई, मर्कज़ हुकूमत ख़तमु कई, उनजी पॉलिसी कोन पंहिंजो इनकार कयो। उनजो सबबु इहो त उन्हनि जी पॉलिसी ते हलण को इनकार कयो, जंहिंजे करे उनखे लाथो वियो। तव्हां सम्झो था त हाणे बि अख्तर स्टेटमेंट में 6 पॉइंट्स ॾिनी हुई सुप्रीम कोर्ट में, तव्हां पाण पढ़ियो हूंदो। डिटेल में उन लाइ मां नथो वञणु घुरां। सुप्रीम कोर्ट में चए त असांजे हे 6 पॉइंट आहिनि, इन्हनि ते कयो त असां तव्हां सां गॾु उन को बि ख़्यालु कोन थो ॾिए, उनजी को नथो ॿुधे। पर ॾिसो न बलोचिस्तान जा जेके बलोच सरदार आहिनि उहे आख़िर समूरा जो समूरा उन वफ़ाक़ जी ताबेदारी में छो आहिनि? पोइ जेकर पंहिंजे बलोचिस्तान जे लाइ उन्हनि जी अखि न खुलंदी त पोइ ॿियो अची ॿाहिरियों अची छो कंदो? हिते जेके बि हुकूमत भल मर्कज़ी ठाही आहे, पर मेंबर त हितां जा वोट करनि था, तॾहिं हुकूमत ठहे थी न उन बलोचिस्तान सूबे जी। पोइ समूरा मेंबर बलोचिस्तान जा लोकल आहिनि, हितां जा माण्हू आहिनि, पंहिंजे सूबे जे लाइ उन्हनि वटि सेंसिटिव छो न आहे? उहो कोशिशि कनि था जेसिताईं उनजा पावर्स आहिनि उहे कनि था पिया, वधीक बेबस आहिनि, जेसिताईं जो बसि हले थो कनि था पिया, कोशिशि कनि था पिया। पर बलोचिस्तान ॾाढो माली जेके मादनी वसीला आहिनि, जाम वसीला आहिनि मादनी वसीला,
उन्हनि मादनी वसीलनि खे हासिलु करण में कहिड़ी रुकावट आहे जेके उन मां नथा कढिया वञनि? पोइ सम्झनि त असांखे कुझु नथो मिले। जेके असांजा असांजी शयूं आहिनि, जेके असांजी ॻाल्हियूं आहिनि, उहे खणी था वञनि था। उनजे करे उहे कढण बि नथा ॾियनि। ॿियनि खे छो ॾियनि? भला ग्वादर पोर्ट ते बलोचिस्तान सां इंसाफ़ थिए पियो? इंसाफ़ छा थींदो? का उमेद कोन्हे न। उतां जी जेका पॉपुलेशन आहे, सम्झो त हिन वक़्तु लख आहे, 3 लख माण्हू ॿाहिरि अची वञे त उन्हनि खे छा मिलंदो? उतां जो लोकल माण्हू लख जेके आहिनि उहे लख, जेके 3 लख ॿिया अची वञनि त उनखे लख खे छा मिलंदो? उहो अक़लियत में अची वेंदा। साॻी तरह सां कराची में तव्हां सां मसइलो आहे, साॻियो ई मसइलो सिंधियुनि सां कराची में जेको तव्हां फिलपाट बि कंदा हूंदो। साॻी तरह सां जहिड़ो सिंध में मसइलो सिंधियुनि सां कराची में आहे, माना ग्वादर में साॻियो बलोचिस्तान। हाणे तव्हां कराची क्लेम नथा करे सघो त कराची असांजो आहे। तव्हांजी केतिरा रिप्रेजेंटेटिव कराची में अचनि था पिया। उनजे करे कराची जी दावा नथी करे सघिजे। तव्हां पाण मालिक जी दावा नथी करे तव्हां सघिजे, पाण सम्झो खसी वई आहे। साॻी तरह ग्वादर सां बि साॻी ॻाल्हि थींदी, पॉपुलेशन चेंज थींदी। गवादर सां बि साॻियो ई हाल थींदो। पर तव्हां सम्झो था त गवादर में जेकॾहिं इंसाफ़ वारी सूरत हाल क़ाइमु थिए, गवादर जी इनकम बलोचिस्तान जे माण्हुनि ते ख़र्च थिए, बलोचिस्तान जा माण्हू उते जेका एम्प्लॉयमेंट थिए उन में उन्हनि खे उते हिसो ॾिनो वञे त केरु कंदो? इहा पहिरियों ई मां तव्हांखे चयां त हिकिड़ो सूबो जेको आहे उनजी पॉपुलेशन वधीक आहे, सभु कुझु उहो हलाए थो पियो। उहो पंहिंजे लाइ कंदो या ॿिए कंहिं लाइ कंदो? नाज़रीन, हाजी हज़ार ख़ान खोसो साहिब सां असांजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, पर प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। हाजी साहब, तव्हां निगरान वज़ीर आज़म रहियो, जंहिं इलाइक़े में तव्हांजो ॻोठु आहे ख़ान ख़ुदादाद खोसो जे नाले सां ई ॻोठु क़ाइमु आहे, जंहिं ॻोठ में तव्हां चओ था त मां निगरान वज़ीर आज़म जो ॻोठु हुजण जे बावजूदि हिते को तालीमी इदारो कोन्हे, को प्राइमरी स्कूल तक न आहे। ही इलाइक़ो ही ॻोठु तव्हांजो सोबतपुर जे हुन एरिया में अचे थो। सोबतपुर खे ज़िले जी हैसियत ॾिनी वई, पर उते ज़िलई स्ट्रक्चर नज़र नथो अचे। कोशिशि हले थी पई, थोरो प्रॉब्लम्स आहिनि, छाकाणि त के माण्हू हितां जा नाख़ुशि आहिनि त इहो ज़िलो छाकाणि ठहियो। भला हिते त मर्कज़ जी मदाख़लत कोन्हे न, जॾहिं हितां जा मक़ामी माण्हू नथा चाहिनि त असांजे इलाइक़नि खे ज़िलनि जी हैसियत मिले, को स्ट्रक्चर ठहे, नौकरियुनि जी गुंजाइश वधीक पैदा थिए, तरक़ीअ जा खोड़ सारा वसीला पैदा थी वेंदा ऐं हिकिड़ी हैसियत मिलंदी इलाइक़े खे, पोइ उतां जा मक़ामी माण्हू छो नथा चाहिनि? माना पंहिंजा दुश्मन पाण। तव्हां हिस्ट्री में सादिक ऐं जाफ़र ॿुधा हूंदा। अच्छा, मीर सादिक मीर जाफ़र ॿुधा हूंदा तव्हां। उहे बि उन्हनि छा किरदारु अदा कयो, इहो त थिए थो पियो। साॻी तरह सां साॻियो किरदारु ज़ाहिर थियो आहे, जेको रुकावट आहे हिन ज़िले वारी हैसियत खे हक़ीक़ी शिकिल ॾियण में। भला तव्हांजे ख़्याल में ज़िलो कहिड़े बुनियाद ते ठहणु खपे? मक़सदु त असांजो हिते हिकिड़ो डिस्ट्रिक्ट जाफराबाद आहे, जंहिंजो हेडक्वार्टर डेरा अलायार आहे। तक़रीबन हिते 20 माइल हिन जाइ खां, जंहिं जाइ तव्हां वेठा हो, किथां त 50 माइल बि आहे। हाणे उते अचण लाइ को रोड्स जी तकलीफ़ आहे, अचण वञण जी तकलीफ़ आहे। साॻी तरह जैकबाबाद हो, जैकबाबाद खे 2 हिसनि में कयो वियो, माण्हुनि जी सहूलियत कयो न। जेकॾहिं माण्हुनि जी सहूलियत लाइ सोबतपुर ज़िलो जेकॾहिं ठहियो त कंहिंखे एतिरा छो थियणु खपे? उनखे फैसिलिटी त वधीक मिलंदी। माना तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं हेॾो हैरदीन जे ॻोठ खां माण्हू जो को कमु हुजे, जाफराबाद वञी पुॼे, उनखे सोबतपुर वेझो पवे थो, उहो जाफराबाद वञी ऐं वापसि थियण में हुननि जो सॼो ॾींहुं गुज़री वेंदो। कम्युनिकेशन जो गैप आहे, पॉपुलेशन घटि आहे, तंहिं करे पर हाजी साहब तव्हां ॾिसो, तव्हां निगरान वज़ीर आज़म रहियो, तव्हां हिन इलाइक़े खे ज़िले जी हैसियत ॾियण जी कोशिशि कई,
तव्हां हिन इलाइक़े में हिकिड़ी सूबाई हुकूमत पारां मेडिकल कॉलेज जी बि ॻाल्हि कई वई, उहा क़ाइमु न थी सघी। मेडिकल कॉलेज हो, यूनिवर्सिटी कैंपस हुयो। उहो कहिड़े इलाइक़े में ऐलान थियो? डेरा मुराद जमाली में, सेंटर में, हेठि जेको डिविजनल हेडक्वार्टर आहे डिवीजनल हेडक्वार्टर आहे, उते ऐलान थियो, उन ते अमल नथो थिए। केरु करे? मौजूदा सूबाई हुकूमत बि नथी चाहे त उते अहिड़ो तालीमी इदारो खोले। उन्हनि खां पंहिंजा इंट्रस्ट हूंदा, थी सघे थो त हो ॾियारिया विया हुजनि। तव्हां निगरान जे दौर में हिन इलाइक़े खे कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट ॾियारिया? काफ़ी, के ज़ाहिरनि के जेके ज़ाहिर आहिनि उहे बि ॿुधायो, जेके अञा ताईं ज़ाहिर न थिया आहिनि उहे बि ॿुधायो। जेको ज़ाहिर आहे उनखे बि ख़तमु करण जी कोशिशि कनि था पिया। ऐं मुंहिंजी घणी कोशिशि जेका आहे तरक़ी ॾियणु बलोचिस्तान खे, त मैदानियात जेके आहिनि इहे हिते ई इस्तेमालु थियनि, हिते ई सभु कुझु कयो। एजुकेशन, ख़ासि करके एजुकेशन लाइ तव्हांखे ताजुब थींदो त मां हुते रेज़ोल्यूशन पास कयो हो त इस्लामाबाद पाकिस्तान जो कैपिटल आहे, पंजाब जी कैपिटल न आहे। तंहिं करे इस्लामाबाद में बाय रोटेशन ऑफिसर्स मुक़ररु कया वञनि फ्रॉम ऑल द 4 प्रोविंसेस बाय टर्न। हर कंहिंखे चांस मिले त उहो पंहिंजे सूबे में कमु करे। इस्लामाबाद खां उहो बि कहिड़ो न कयो, ख़ासि मुंहिंजो इहो। तव्हां कोशिशि कई त रोटेशन ऑफिसर मुक़ररु कया वञनि जेके सूबनि जे लाइ कमु कनि? हर सूबे मां उते ऑफिसर मुक़ररु कनि बाय रोटेशन। यानी असांजी बार एसोसिएशन आहे, सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन, हाणे इन जो प्रेसिडेंट हर साल सूबनि खां हर सूबे खां जुदा थींदो आहे। हिकिड़े साल हिकिड़े थींदो आहे, ॿिए साल ॿिए खे थींदो आहे। सारे बार एसोसिएशन जे जेके सूबनि खे सभु खे चांस मिलंदो आहे। मुंहिंजो प्रपोज़ल इहो त तव्हां हर सूबे मां कमिश्नर हुजे, जेका हाई ऑफिसर्स आहिनि, हर सूबे में हर साल थियनि चेंज बाय, जेके माण्हुनि खे तकलीफ़ थियनि उहा दूरि कनि। उनखे ख़बर हुजे त छा तकलीफ़ आहे, उनखे फॉलो न कयूं, छाकाणि उहा उनजे ख़िलाफ़ु इंट्रस्ट जे ख़िलाफ़ ई। जेकॾहिं हितां जो उतां जो चीफ सेक्रेटरी हुजे हा, हितां जो त IG हुजे हा, हितां जो जेके ॿिया ऑफिसर हेड ऑफिस हुजे हा, त उनखे ख़बर पवे हा त हिते तकलीफ़ कहिड़ी आहे, माण्हुनि खे कहिड़ी तकलीफ़ आहे। पोइ बलोचिस्तान सां तालुक़ु रखंदड़ CJ रहियो सुप्रीम कोर्ट जो, उन बलोचिस्तान जे माण्हुनि खे तव्हां उनखे हरू इहो छो चओ था त बलोचिस्तान जो आहे? उहो बलोचिस्तान जो न आहे। हा, तव्हां छो चओ था बलोचिस्तान जो? माना इहो सच न आहे। कुझु घड़ियूं बलोचिस्तान में हुयो ज़रूरु, पर असुलु बलोचिस्तान जो न आहे। तव्हां पाण ई चओ था पिया। माना तव्हांजो ख़्यालु इहो ई आहे त असां हुनखे बलोचिस्तान सभु चवनि था पिया, सभु चवनि था पिया। पर ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे, छा ॾिसो न, तव्हां चंद महीना वज़ीर आज़म रहियो। चंद महीननि वज़ीर आज़म रहण वारे माण्हू जी ख़्वाहिश हुई त हिते मेडिकल कॉलेज बि खुले, हिते कैंपस बि खुलनि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जा, ऐं उन खां अलावा हिननि इलाइक़नि खे ज़िलनि जी हैसियत बि मिले, नौकरियुनि जी गुंजाइश पैदा थिए, माण्हुनि जी बेरोज़गारी ख़तमु थिए, माण्हुनि खे सहूलियत आम थिए। चंद महीननि वारो जेकॾहिं इहो सोचे थो त भला 2 सालनि जे अरसे ताईं रहंदड़ वज़ीर आज़म एतिरो छो कोन कयो? पर 18 महीननि खां बाद हलियो छो वियो? पर 3 महीननि वारे कयो न। हिन खे त पक ई त मां जेको आहे 3 महीननि में हले वेंदो। हुन चयो मां तव्हांखे 5 साल छॾनि। अच्छा, माना वधीक अरसे कढण वारी ख़्वाहिश तहत उन बलोचिस्तान जे लाइ कुझु न कयो? बारा कयईं, कोशिशि कयईं, जेको करे सघियो। अच्छा, ॾिसो न, हाणे सोबतपुर ज़िले जी उनखे हैसियत ॾियारी वई आहे। हिन ज़िले वारी हैसियत में उनजा हेॾा बलोचिस्तान जे डेरा बुगटी ज़िले सां उन जूं हदूं मिलनि थियूं, ऐं परे पासे ॾांहुं डेरा मुराद सां मिलनि थियूं, हेॾां जाफ़राबाद सां, हेॾां जैकबाबाद सां, मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां जूं हदूं मिलनि थियूं। हिते अमन जे लिहाज़ खां जेका सूरत हाल हुअणु खपे, छो जो अहिड़े ई हंध ते ही ज़िलो आहे, हिते तमामु घणा मसइला पैदा थी सघनि था अमन जे हवाले सां। उनखे बहितर करण जे लाइ सूबाई हुकूमत कुझु कयो आहे?
इहा त तव्हांजी सोच आहे न, इहा त तव्हांजी सोच आहे, ॿियनि जी सोच न आहे इहा। भला तव्हांजे अयामकारी में हितां हिकिड़ो रोड जी ॻाल्हि कई वई हुई जेको कश्मीर जे डेरा मोड़ ताणी हलियो वेंदो, सुई खां क्रॉस कंदो, पंजाब सां कनेक्टेड थी वेंदो हीउ इलाइक़ो। जेका ट्रांसपोर्टेशन थींदी, शयुनि जी जेका तरसील ईंदी मुख़्तलिफ़ पंजाब शुरू थींदी डेरा मौला जमाल खां जेको मेन रोड आहे इहो सिधो थुल सां ई मिलंदो। हिकिड़ो शॉर्टकट रस्ता कढिया पिया वञनि त जीअं हिकिड़ो डिस्टेंस घटिजे, शयुनि जा किराया घटिजनि, हितां जे माण्हुनि खे उन जा के बेनिफिट्स मिली सघनि। उहे प्रोजेक्ट कंहिं रोकिया? उहो त आहे, जेके माण्हू वेठा आहिनि उहे ॿुधाए सघनि था। उहे प्रोजेक्ट्स बंदि थी विया आहिनि, ज़ाहिर कोन्हे। भला तव्हांजो हिते हिकिड़ो मकानी निज़ाम बहाल कयो वियो आहे, तव्हांजो हिकिड़ो फर्ज़ंद हिन ज़िले जो चेयरमैन मुक़ररु थियो आहे, चूंडियो आहे या ईअं खणी चइजे, उहे चेयरमैन बाख़्तियार आहे? ख़बर न आहे, उहो जॾहिं अचे त ख़बर पए। हिन वक़्तु हुनखे त ऑफिस बि कान्हे। ऑफिस ई कोन्हे हुननि खे। सोबतपुर त नओं शहर आहे। सोबतपुर में असां हिन तालके जे म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन जी त ॾाढी हिकिड़ी वेल डेकोरेटेड ऑफिस ॾिठीसीं। बसि छड़ो वारी हिकिड़ी ज़िले चेयरमैन जी ऑफिस कोन्हे, न हूंदी, डिप्टी कमिश्नर जो मुख़्तसिर कमु त ज़िले चेयरमैन खे ऑफिस ई कोन्हे। भला जेको बलदियाती निज़ाम हिते बहाल थियो आहे, इन जा के फ़ाइदा पहुचंदा? बिल्कुलु पहुचंदा। जेकॾहिं इन खे फुल पावरफुल कनि त इंटरफियरेंस इन में जेकॾहिं न हुजे त लोकल बॉडीज़ में बि इंटरफेयर थी सघे थी, पॉसिबिलिटी आहे। माज़ी में ईअं रहियो आहे, माज़ी में रहियो आहे, तव्हां वटि बि रहियो आहे, छा तव्हां वटि त ओवरऑल पाकिस्तान उहो त रहियो आहे। अञा ताईं असां वटि मकानी निज़ाम, सिंध में मकानी निज़ाम बहाल न थी सघियो आहे। असां मूंखे त पुराणो यादि आहे, जंहिं पहिरियों हूंदो हो, पर असां त बलूचिस्तान खां बि हथु न खयो आहे न। असां त सॼे बलूचिस्तान खे बि पंहिंजो था सम्झूं, सिंध खे बि पंहिंजो था सम्झूं, असां त सॼे पाकिस्तान खे पंहिंजो था सम्झूं। तव्हां ॾिठो हूंदो, तव्हांखे यादि हूंदो त कीअं वर्कआउट करे पियो, स्कूल सभई डिस्ट्रिक्ट काउंसिल में हुया, रोड्स सभई हुया, काफ़ी शयूं उन जे हथ में हुयूं। घणो कर सरदार अब्दुल रहीम घणो जो चेयरमैन रहंदो हो, तव्हांखे यादि? सरदार अब्दुल रहीम खोसो साहिबु उनजा चेयरमैन रहंदा हुआ। ऐं सभु हिते कुझु वक़्तु अॻु में असां जॾहिं प्रोग्राम हिकिड़ो करणु आयासीं त हितां जा तालुके चेयरमैन खे हितां जी पॉपुलेशन जी ख़बर न हुई त हिन इलाइक़े जी पॉपुलेशन केतिरी आहे। उन्हनि जो ॾोह न आहे, हिते अहिड़ी ऑफिस आहे ई कोन जिते माण्हू खे ख़बर पए त। मतिलबु को सिस्टम बहाल न आहे हिते, सिस्टम बहाल न आहे, कुझु बि कोन थिए। तव्हांखे ताजुब थींदो, जंहिं तव्हां रस्ते सां आया न, इहो रस्तो बि मां ठारायो आहे। जीअं रस्ते सां तव्हां आया हो मांजीपुर खां, इहो रस्तो बि मां ठाहियो, हे सोबतपुर तां जेकॾहिं इहो बि मां ठारायो आहे। जंहिं वक़्तु मां रिटायर थी आयुसि, पाण मिंथ करण लाइ उते वियुसि, चीफ सेक्रेटरी खे चयुमि उन बहाल कयो। ऐं अॻे हे रस्तो कोरो कोन हो। मतिलबु तव्हां हिन महिल बलोचिस्तान जी ज़कात काउंसिल जा मेंबर आहियो, माण्हुनि खे ज़कात सही तरीक़े सां मिले पई बलोचिस्तान में? इहो हिकिड़ो क्वेश्चन आहे, ॾाढो मुश्किल क्वेश्चन आहे। माना उहा बि सही कोन थी मिले। भला हिन बलोचिस्तान जी का मिनिस्ट्री जिथे किथे इहा आहे, थोरो पाकिस्तान, पर पाण हिते जेकॾहिं बलोचिस्तान जी महरूमिन जी ॻाल्हि कयूं त बलोचिस्तान जी जेका मिनिस्टर्स आहिनि, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी गुज़िरियल दौर हुकूमत रहियो हिते। नवाब असलम रहसानी तव्हांजी नज़र में केतिरो सुठो वज़ीर आला हो? मां त कुझु नथो चई सघां, छाकाणि त मां हिते हुयुसि कोन। तव्हां हिन मुल्क में न हुयो छा? साईं, मां ॿाहिरि सिंध में हुयुसि, कराची में हुयुसि। कराची में वास्तो हुयो न साईं, तव्हांखे कुझु नज़र न आयो? नज़र तव्हांखे कुझु आयो हुजे तव्हां ॿुधायो, तव्हां बि त कुझु पंधु कयो हूंदो। अख़्तर मेंगल खां वेंदे डॉक्टर अब्दुल मालिक ताईं, भले हुन में विच में शायदि मुख़्तलिफ़ वज़ीर आलाज़ आया, पंहिंजो यूसुफ साहिब जे नाले सां बि को वज़ीर आला रहियो हिते, नवाब यूसुफ, याब यूसुफ साहिबु वज़ीर आला रहियो, या पंहिंजो नवाब असलम रहसानी साहिबु वज़ीर आला रहियो। सभिनी जो तालुक़ु बलोचिस्तान सां
कंहिं खां कुझु कोन पुॻो त हिन इलाइक़नि जी हिन ख़ासि तौर ते जेको लोअर बलूचिस्तान वारा असांजा इलाइक़ा आहिनि उन में सिबी खां वठी जेके हेॾे इलाइक़ा अचनि था पॉपुलेटेड इलाइक़ा इहे ई आहिनि बलूचिस्तान जा। बाक़ी त चयो थो वञे 25 माण्हुनि ते बि हिते को MPA चूंडिजी वियो आहे। जॾहिं 25 माण्हुनि ते जिते MPA चूंडिजंदो उहो MPA केतिरो फ़ाल हूंदो? तव्हांजी नज़र में उहो फ़ाल हूंदो MPA? नो, थी नथो सघे, पॉसिबल ई कोन्हे। माण्हुनि जी हितां जे इलाइक़े वारनि जी इलेक्शन्स में दिलचस्पी आहे? आम माण्हू जी? मां त चवंदो आहियां हितां जे माण्हुनि जी पाकिस्तान में दिलचस्पी आहे। जेके पहाड़ जे माण्हू वेठा आहिनि उहे पाकिस्तान खे मञनि था। जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उहो बि इन करे था मञनि, उन सां इंसाफ़ी बेइंसाफ़ी थिए थी पई। भला इन पहाड़नि ते वेठल माण्हुनि खे कीअं लाहे सघिजे थो? पहाड़नि खे माण्हू खपे, माण्हू खपे। गवर्नमेंट त ॻाल्हि करे थी न, नाराज़ बलोचनि खे परचाइण जे लाइ जतन कया पिया वञनि। कहिड़ो ख़ासि माण्हू हुयो आहे? कहिड़ो हिकिड़ो ॿुधायो ख़ासि माण्हू जेको वियो हुजे उन्हनि सां ॻाल्हायो हुजे त तव्हांजे ख़ासि? तव्हांजी नज़र में नवाब अकबर ख़ान बुगटी बहितर वज़ीर आला हो बलूचिस्तान जो? मां चीफ जस्टिस त हू वज़ीर आला हो? असांजा तालुका सुठा पाण में। तव्हांजा तालुकात सुठा, वज़ीर आला केतिरो सुठो हुयो इन ते कुझु नथो चई सघिजे। भला हाणे इहे जेके जिन खे मज़ामतकार चयो थो वञे या जेके नाराज़ बलोच आहिनि उहे वेठल आहिनि, उन्हनि जे लाइ गवर्नमेंट जी तव्हांजे ख़्याल मूजिबि का संजीदा कोशिशि न आहे जंहिंजे करे उहे वापसि नथा अचनि? करे नथा सघनि। का कोशिशि नथा करनि? उहे करे कुझु नथा सघनि, बेवस आहिनि। केरु कुझु नथा करे सघनि? उहे जंहिं माण्हुनि लाइ तव्हां चओ था पिया। पहाड़नि ते वेठल माण्हू कुझु नथा करे सघनि? पहाड़नि माण्हू न जेके उन्हनि सां कॉन्टेक्ट हुकूमती जेके टीमां मुक़ररु कयूं वयूं आहिनि उहे बेअख्तियार आहिनि, उहे कोई नथी करे सघे। उहो न कुझु नथो ॾेई सघे। माना साॻी मुशाहिद हुसैन चौधरी शुजात वारी टीम आहे, उन जे करे कुझु थी नथो सघे। माण्हू कमीशन ठही आहे, हाणे कमीशन त अञा ताईं कोन था ठाहिनि। पाकिस्तान लेवल ते असेंबली में कमीशन ठही आहे, हाणे उन खे वर्कआउट नथा करे सघनि। कुझु बि कोन पियो थिए उन लेवल ते, जेके मथी लेवल ते नाज़रीन। हाजी हज़ार ख़ान खोसो साहिब जन जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो चवणु इहो आहे त बलूचिस्तान सां हिते मुक़ररु थींदड़ चूंडजंदड़ जा कुझु बि उन्हनि खे नालो ॾियो जेके वज़ीर आला हुजनि था, उहे बि पंहिंजे माण्हुनि सां सचा न आहिनि। उहे इन जे करे सचा न आहिनि त उन वटि को अख़्तियार कोन्हे। उन्हनि खे ॾिनल पॉलिसीअ वारे पननि ते अमल करिणो पवे थो, जंहिंजे करे उहे बलूचिस्तान जे माण्हुनि जे लाइ कुझु नथा करे सघनि। हुन चयो त मीर जाफ़र ऐं मीर सादिक बि हिते मौजूदु आहिनि जेके बलूचिस्तान जी तरक़ी नथा चाहिनि, बलूचिस्तान जे इलाइक़नि जी तरक़ी नथा चाहिनि। पंहिंजनि माण्हुनि जी तकलीफ़ुनि जो पाण ई सबबु आहिनि, जंहिंजे करे हिते तरक़ी मुमकिन न बणिजी सघी आहे। हुननि ॾाढो हिकिड़ो ॾुखोईंदड़ ऐं रंजीदा लहजे में उन अंदाज़ में ॻाल्हि कई त मां गुज़िरियल वज़ीर आज़म आहियां, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिते मुंहिंजे ॻोठ में ई स्कूल कोन ठाहियो वियो आहे, त बलूचिस्तान में बाक़ी तालीम आम कीअं थींदी ऐं आम बलोच ॿार कीअं पढ़ी सघंदो, आम बलोच ताणी उहा तालीम कीअं वञी सघंदी जेकॾहिं हितां जा पंहिंजा मीर जाफ़र मीर सादिक बेसिंसियर थी वञनि त शायदि हिन इलाइक़नि जी तरक़ी मुमकिन बणिजी सघे थी। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।